असां हींअर फिलिपियो जो ख़त जेको पौलुस जेको प्रेरित हुयो लिखियईं हुन जा कुझु वचन इहे ॾिसी रहिया आहियूं। हाणे असां पहुता आहियूं फिलिपियो जे 4 अध्याय ते। त हलो पढ़ूं फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 5 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 5 वचन ॿुधाए थो, तव्हांजी कोमलता सभिनी माण्हुनि खे प्रकट कयो, प्रभु क़रीब आहे। हिकिड़े शख़्स पंहिंजे हिकिड़े मनोरम निबंध में हिन वचन खे हिन प्रकार सां अनुवाद करे थो, तव्हांजी मिठी तर्कयुक्ता सभिनीनि माण्हुनि ते प्रगट कयो। मूंखे हे पसंदि आहे। असांखे तर्कयुक्त विश्वासियुनि जी घुर्ज आहे, धर्मांध विश्वासियुनि जी न। असांखे दृढ़ विश्वास ज़रूरु हुजणु घुरिजे, पर असांखे धर्मांध कोन हुजणु घुरिजे। कहिड़े बि नंढे मुदे ते खणी हुन ते ज़ोर ॾेई हुन खे रुचिकर विषय कोन बनाइणु खपे। असांखे वॾे मुदनि ते ज़ोर ॾियणु खपे। उहो हिकु वॾो मुदो मसीह जो व्यक्तित्व आहे। अगरि असांखे कहिड़ो विषय रुचिकर या प्रिय आहे त मसीह खे उहो विषय थियणु ॾियो। तव्हांजी मिठी तर्कयुक्ता सभिनीनि माण्हुनि ते प्रगट कयो, प्रभु क़रीब आहे। पौलुस जो हे विश्वास हुयो त प्रभु येशू कंहिं बि क्षण में अची सघे थो। उहो हुन महान संकट में प्रवेश करण जी इच्छा कोन पियो रखे। उहो चवे थो प्रभु क़रीब आहे। हे केतिरो अद्भुत आहे। अचो त 6 वचन खे पढ़ूं। कहिड़ी बि ॻाल्हि जी चिंता न कयो, पर हर हिकु ॻाल्हि में तव्हांजे निवेदन प्रार्थना ऐं बिनती जे द्वारा धन्यवाद सां गॾु परमेश्वर जे साम्हूं उपस्थित कया वञनि। कहिड़ी बि ॻाल्हि जी चिंता न कयो। हिन जो अनुवाद कॾहिं हीअं बि कयो वेंदो आहे, कहिड़ी बि ॻाल्हि लाइ व्याकुल या चिंतित न थियो या बेहद चिंतित न थियो। ॻाल्हि असुलत में हे आहे त पौलुस ॿिनि सिटुनि जो खिलावड़ करे रहियो आहे या ॿिनि सिटुनि जी रांदि करे रहियो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में न ऐं हर हिकु ॻाल्हि में। मां तव्हांखे अञा हिकु अनुवाद ॿुधायां थो। उहो हीअं आहे, कंहिं बि ॻाल्हि जे बारे में चिंता न कयो, हर हिकु ॻाल्हि जे बारे में प्रार्थना कयो। कहिड़ी बि ॻाल्हि में न। इहे दिलचस्प अखर आहिनि। अगरि तव्हां वटि कुझु आहे त उहो कुझु न कोन्हे। कुझु न माना कुझु न, ऐं तव्हांखे कुझु न जे बारे में माने कंहिं बि ॻाल्हि में न चिंता करणी आहे। हिन जो मतिलबु हे आहे छा त असां ज़िंदगीअ खे गुलाबी रंग जे कांच में ॾिसी असूलत खे नज़रअंदाज़ कयूं? छा असांखे हे विश्वास करणो आहे त पाप असूलत में कोन्हे, बीमारियूं ऐं मुश्किलूं असूलत में आहिनि ई न? छा असांखे हिननि सभिनीनि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करणो आहे? न, बिल्कुलु न। पौलुस चवे थो त असांखे कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न करे हर ॻाल्हि जे बारे में प्रार्थना करणु घुरिजे। हिते असांखे हुकुम ॾिनो वियो आहे त कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कयो। ऐं मां क़बूल थो कयां त कॾहिं कॾहिं मां इहा आज्ञा मोड़ींदो आहियां। मां चिंता कंदो आहियां, पर कंहिं बि ॻाल्हि लाइ व्याकुल न थियण जो कारण हे आहे त असांखे सभी ॻाल्हियुनि जे बारे में प्रार्थना करणु घुरिजे। हिन जो मतिलबु आहे त असांजे ज़िंदगीअ जी हर ॻाल्हि जे बारे में असांखे प्रभुअ सां ॻाल्हाइणु घुरिजे। कहिड़ी बि ॻाल्हि छॾे न ॾिजे। हिकिड़ी माईअ हिकिड़े सेवक खां पुछियईं, महाशय, तव्हांजी सोच में छा असांखे असांजी ज़िंदगीअ जी नंढी नंढी ॻाल्हियुनि जे बारे में बि प्रार्थना करणु घुरिजे? प्रचारक माईअ खे चयईं, छा तव्हां मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जी कहिड़ी बि अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो जेकी परमेश्वर लाइ वॾी आहे? सोचण जी ॻाल्हि आहे जॾहिं असां चवंदा आहियूं त असां पंहिंजी वॾी समस्याऊं परमेश्वर वटि खणी वेंदा आहियूं त असां छा था चवणु चाहियूं?
असांजे हीअं चवण जो मतिलबु छा आहे? परमेश्वर लाइ त सभई ॻाल्हियूं नंढियूं आहिनि, ऐं जेकी ॻाल्हियूं असां लाइ नंढियूं आहिनि परमेश्वर चाहे थो त असां उहे बि हुन वटि खणी वञूं। विश्वासी हुजण जे नाते असांखे हर ॻाल्हि परमेश्वर वटि प्रार्थना में खणी अचणु ज़रूरी आहे। कुझु बि छॾे न ॾियणु खपे। हिकिड़े प्रचारक ॿुधायईं त जॾहिं उहो पंहिंजी कार खणी लंबे सफ़र ते निकिरंदो आहे त उहो प्रभु येशूअ खे बि पाण सां गॾु हलण लाइ आमंत्रण ॾींदो आहे। हुननि कलाकनि जे सफ़र में उहो प्रभुअ सां ॻाल्हाईंदो वेंदो हुयो। पंहिंजी सभई ॻाल्हियूं उहो प्रभु खे ॿुधाईंदो हुयो, उहे जेके उहो तव्हांखे, मूंखे या कंहिंखे बि कोन ॿुधाया। उहो सभु कुझु प्रभुअ खे ॿुधाईंदो हुयो। मूंखे लॻे थो त असांखे बि हूअं करणु सिखणु घुरिजे। असांखे हर ॻाल्हि जे बारे में प्रार्थना करणु घुरिजे। फेनिलोन नाले जे प्राचीन काल जे शख़्स जी चेतावनी हाणे असां ॾिसंदासीं। हे उहो सभु ॿुधाए थो ऐं माना ॾिए थो पौलुस जे अखर जी, जॾहिं उहो चए थो हर ॻाल्हि जे बारे में प्रार्थना कयो। तव्हांजे दिलि में जेको बि आहे परमेश्वर खे ॿुधायो। उहा ई जीअं तव्हां पंहिंजे दोस्त जे साम्हूं पंहिंजा सुख, ख़ुशियूं ऐं दुख ॿुधाए पंहिंजो दिलि हल्को कंदा आहियो। हुनखे पंहिंजियूं चिंताऊं ऐं परेशानियूं ॿुधायो त उहो तव्हांखे मुक्त करे आराम ॾिए। हुनखे पंहिंजियूं ख़ुशियूं ॿुधायो त उहो हुननि खे संतुलित करे। हुनखे पंहिंजी लालसाऊं ॿुधायो त उहो हुननि खे शुद्ध करे। हुनखे पंहिंजियूं नापसंदगियूं ॿुधायो त उहो तव्हांखे हुननि मथां विजय ॾियण में मदद करे। हुन सां पंहिंजे लोभ जे बारे में ॻाल्हायो त उहो तव्हांजो हुन खां रक्षण करे। हुनखे पंहिंजे दिलि जा धक ॾेखारियो त उहो हुननि खे ठीकु करे। सुठे जे बारे में पंहिंजा अलॻि वीचार, पंहिंजियूं चरित्रहीन रुचियूं ऐं अनुभव, पंहिंजी अस्थिरता, सभई कुझु हुन जे साम्हूं खोले रखो। हुनखे ॿुधायो त छड़ो पाण खे प्रेम करण जी वजह सां तव्हां ॿियनि सां कीअं अन्याय था कयो। खोखलोपन तव्हांखे कपटी बणण लाइ कीअं लोभित कंदो आहे। अभिमान तव्हांखे पाण खे ऐं ॿियनि खे धोखो कीअं ॾींदो आहे। अगरि ईअं ई तरीक़े सां तव्हां पंहिंजियूं सभई कमज़ोरियूं, ज़रूरतूं, मुश्किलूं परमेश्वर जे साम्हूं वाईंदव त हुन सां ॻाल्हाइण लाइ कुझु बि कोन खुटंदो। तव्हांजो विषय कॾहिं बि कोन ख़तमु थींदो। उहो निरंतर नओं थींदो वेंदो। उहे माण्हू जेके हिक ॿिए खां राज़ कोन रखंदा आहिनि, हुननि खे ॻाल्हाइण ॿोलाइण लाइ विषय कोन खपंदा आहिनि। उहे पंहिंजे लफ़्ज़नि खे नापे तोले कोन ॻाल्हाईंदा आहिनि, छो त हुननि वटि लिकाइण जहिड़ी कोई ॻाल्हि ई कोन्हे, ऐं न ही उन्हनि खे चवण लाइ कुझु सोचणो या ॻोल्हणो पवंदो आहे। उहे बिना कुझु वीचार करे जेकी बि हुननि जी सोच आहे हुन जे अनुसार पंहिंजे दिलि जी भरपूरता जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि। उहे जेके अहिड़े नमूने परमेश्वर सां परिचित थी वेंदा आहिनि ऐं हुन सां बिना कोई संकोच करे व्यवहार कंदा आहिनि, उहे आसीसित हूंदा आहिनि। अगरि तव्हांखे कोई चवे थो त पंहिंजा सभई बोझ प्रभुअ वटि प्रार्थना में खणी वञो, त अहिड़ो क़दम खणणु ॾाढो धार्मिक लॻंदो आहे। मां पाण हे क़बूल कयां थो त जॾहिं मां परमेश्वर जे साम्हूं सभु कुझु फैलाए छॾियो आहे ऐं जॾहिं मुंहिंजी प्रार्थना पूरी थी वई आहे, तॾहिं मां हर समस्या वरी खणी पंहिंजे कुल्हनि ते रखी वरी पंहिंजे बोझ सां ॿाहिरि ईंदो आहियां। हे मुंहिंजी समस्या थींदी आहे। प्रभु चाहे थो त असां हुन ते भरोसो कयूं ऐं कंहिं बि ॻाल्हि जे बारे में चिंता न करे हर ॻाल्हि जे बारे में प्रार्थना कयूं। मुंहिंजी इच्छा हे आहे त मां तव्हांखे हे चई सघां त मां हुन वण में हूंदे पखीअ वांगुरु आज़ादु आहियां, हुन मधुमक्खियुनि वांगुरु आज़ादु आहियां जेके माखी ते इकठो करनि।
परमेश्वर असांखे अहिड़े ई नमूने आज़ादु ॾिसणु चाहे थो, अहिड़े ई नमूने आज़ादु रखणु चाहे थो। हिकिड़े शख़्स जे बाड़े में हिकिड़ो पखी ॻाईंदो हुयो। हुन पखीअ खे बाड़े में हूंदड़ वण मां खाधे लाइ फल मिलंदा हुया, पर हुन शख़्स खे लॻंदो हुयो त उहो पखी हर वक़्तु हुन लाइ गानो थो ॻाए, त ज़रूरु हुनखे हुन पखीअ खे हुन जी क़ीमत ॾियणी ई पवंदी। पर असूलत में पखी हुन शख़्स लाइ कोन पियो ॻाए, ऐं ना ई पखीअ खे हे परवाह हुई त हुन जो गीत केरु ॿुधे थो। उहो त पंहिंजी साथीअ लाइ पियो ॻाए, जेकी अंडनि ते वठी बोर थिए पई। इन्हीअ करे उहो पखी पंहिंजी ज़ाल खे ख़ुशि रखण लाइ सॼी राति ॻाए पियो। राति जे 2 वॻे शख़्स जी निंड खुली। पखी पंहिंजी जोइ लाइ छा त गानो पियो ॻाए। केतिरो ख़ूबसूरत! शख़्स ॿाहिरि पंहिंजे आंगासीअ में वेठे हिन पखीअ खे ॾिसे पियो। पखीअ शख़्स खे ॼण त तिरस्कार जी नज़र सां ॾिठईं ऐं सिधो अखरोट जे वण ते वञी वेठो ऐं अखरोट खाइणु लॻो। हुन पखीअ शख़्स खां अखरोट खाइण जी इजाज़त बि कोन वरितईं। उहो आज़ादु हुयो ऐं हुन खे खाधो ॻोल्हण जी बि ज़रूरत कोन हुई। हुन खे ख़बर हुई त उहे अखरोट हुन लाइ हुते टंगंदा रहंदा। मुंहिंजा अज़ीज़, छा असां सच में परमेश्वर ते अहिड़ो भरोसो करे सघूं था? कंहिं बि ॻाल्हि जे बारे में चिंता न कयो, पर हर ॻाल्हि जे बारे में प्रार्थना कयो। तव्हांजा निवेदन प्रार्थना ऐं बिनती जे द्वारा धन्यवाद सां गॾु परमेश्वर जे साम्हूं उपस्थित कया वञनि। पौलुस कॾहिं बि प्रार्थना खे ऊंदहि में टपो ॾियणु कोन वञणु ॾींदो आहे। प्रार्थना हिकिड़ी बुनियाद ते बीठल आहे। रोमियो जे किताब जे 10 अध्याय जे 17 वचन में लिखियलु आहे, अतः विश्वास ॿुधण सां ईंदो आहे ऐं ॿुधणु मसीह जे वचन सां थींदो आहे। प्रार्थना विश्वास ते टिकंदी आहे ऐं विश्वास परमेश्वर जे वचन ते टिकंदो आहे। हाणे फिलिपियो जे हिन 4 अध्याय जे 6 वचन में पौलुस चवे थो त जॾहिं तव्हां परमेश्वर वटि पंहिंजा निवेदन खणी था वञो त हुन खे धन्यवाद ॾियो, हुन जो शुक्र कयो। हुन ई वक़्तु हुते ई हुन जो शुक्र मञियो। मूंखे ख़बर आहे त हिन वचन खे पढ़ी घणा ई शास्त्र जा पंडित चवंदा त हिन वचन जो मतिलबु आहे जॾहिं तव्हांखे तव्हांजी प्रार्थना जो जवाबु मिली वेंदो तॾहिं तव्हां परमेश्वर वटि वञी हुन जो शुक्र अदा कयो। पर पौलुस हीअं कोन थो चवे। पौलुस पाण खे हुन सर्वोत्मुखी ज़बान में व्यक्त करे सघियो जेकी कॾहिं हिन दुनिया में रही आहे, ऐं उहा आहे यूनानी भाषा, ऐं जेको बि उहो चवणु चाहे पियो उहो चई सघिजो। पौलुस हे चवे थो त जॾहिं तव्हां पंहिंजी बिनतियूं परमेश्वर खे कयो था त हुते ओॾी महिल ई परमेश्वर खे तव्हांजी प्रार्थना ॿुधण लाइ ऐं हुन जो जवाबु ॾियण लाइ शुक्र कयो। हाणे तव्हां सोचंदा हूंदव त शायदि परमेश्वर मुंहिंजी प्रार्थना जो जवाबु कोन ॾींदो। मां घणियूं ई प्रार्थनाऊं जो जवाबु अञा कोन पातो आहे। मुंहिंजा मसीही दोस्त, मूंखे नथो लॻे त तव्हांजी अहिड़ी बि प्रार्थनाऊं आहिनि जंहिंजो जवाबु तव्हांखे कोन मिलियो आहे, ऐं मूंखे लॻे थो त तव्हांखे हे चवण ते बि शर्म अचणु घुरिजे त तव्हांखे उहो स्वर्गीय पिता आहे जेको तव्हांजी प्रार्थनाऊं कोन ॿुधंदो आहे ऐं हुननि जो जवाबु बि कोन ॾींदो आहे। मां तव्हांखे हिकिड़ी घरेलू मिसाल थो ॾियां। हिकिड़े प्रचारक जो पीउ मसीही कोन हुयो, पर उहो हिकिड़ो सुठो पीउ हुयो। उहो कपां जो जिन हलाईंदो हुयो ऐं उहा मशीन हमेशह हलंदी रहंदी हुई। नंढे हूंदे प्रचारक पंहिंजे पीउ वटि वञी चॉकलेट लाइ पैसा घुरंदो हुयो। हुन जे पीउ पंहिंजे खीसे में हथु विझी हुन खे पैसा ॾींदो हुयो। हिकु ॾींहुं प्रचारक पीउ खां साइकिल घुरी।
तॾहिं हुन जे पीउ हुन खे ॿुधाईं त उहो हुन खे साइकिल कोन पियो वठी ॾेई सघे ऐं जवाबु हुयो न। अहिड़ी कोई बि विनती कोन हुई जेकी प्रचारक जे पीउ कोन ॿुधी हूंदी। घणाई दफ़ा जवाबु न हुयो। असूलत में हुन जे पीउ जो न हुन जे हा खां वधीक पको हुयो। हुन जो न सभु वीचार विमर्श रोके छॾंदो हुयो। असूलत में मां हुननि जवान ॿारनि खे अॼु ताईं कोन सम्झी सघियो आहियां जेके पंहिंजे पीउ माउ जो निर्णय ॿुधी करे बि वाद विवाद कंदा रहंदा आहिनि। जॾहिं प्रचारक जो पीउ न चवंदो हुयो त ॻाल्हि हुते ई ख़तमु थी वेंदी हुई। हालांकि प्रचारक हे तॾहिं न ॼाणियो, पर अॼु हुन खे ख़बर पई त हुन जे पीउ जो सभिनीनि खां वधीक ऐं शाणो जवाबु हुयो न। पर असूलत हे आहे त प्रचारक जी हर बिनती ॿुधी वई ऐं हुन जे पीउ हर हिक जो जवाब बि ॾिनई। परमेश्वर खे घणाई खरियल ॿार आहिनि। जॾहिं उहो हुननि खे जवाब में न चवंदो आहे त उहे मुंहुं सुॼाए चवंदा आहिनि त मुंहिंजी प्रार्थना जा जवाब कोन मिलिया आहिनि। मां तव्हांखे चवां थो त तव्हांजी कहिड़ी बि प्रार्थना कोन्हे जंहिंजो तव्हांखे जवाबु कोन मिलियो आहे। परमेश्वर हमेशह प्रार्थना ॿुधंदो आहे ऐं हुननि जो जवाब बि ॾींदो आहे। तव्हां परमेश्वर वटि कहिड़ी बि बिनती खणी था वञी सघो, वॾी या नंढी, पर तव्हां हुन में फ़र्क़ु कीअं था करे सघो। उहे सभी बिनतियूं परमेश्वर लाइ नंढियूं आहिनि। हिकिड़ी वॾी कनाल ॿधंदे वक़्तु योजना 2-3 दफ़ा असफल रही, पर जॾहिं सफलता मिली त योजना करण वारनि खे कमु बंदि कोन करणो हुयो। इन करे हुननि कामगारनि खे छुटी ई कोन ॾिनऊं। हरजानो ॾींदे योजना करण वारनि कामगारनि जे घर वारनि खे हुननि सां गॾु रहण लाइ सॾाए वरितो। हिकिड़े जवान इंजीनियर खे हुन जे ज़ाल ऐं पुट सां गॾु घुरायो वियो। मलेरिया जे ख़तरे जे करे हुननि खे जहाज़ घर ते रहण लाइ जाइ ॾिनी वई। हर मंझंदि उहो इंजीनियर जहाज़ घर जे तरफ़ खेतींदे नज़र ईंदो हुयो। हिकु ॾींहुं शाम जो इंजीनियर कनाल जी रूपरेखा टेबुल ते विछाए कमु पियो करे ऐं हुन जो पुटु नंढी गाॾीअ सां रांदि पियो करे। यकदमि उहो ॿारु रोअण लॻो। हुन जे गाॾीअ जो फीतो निकिरी वियो हुयो। हुन फीतो वापसि लॻाइण जी ॾाढी कोशिशि कई हुई, पर उहो कामयाबु कोन पियो थिए। हाणे तव्हांखे छा थो लॻे हुन जो पीउ छा पियो करे सघे? ॿार खे ॾाटे फटकारे हुन जी माउ खे सॾी हुन खे हुतां खां कढी वञण लाइ चवे पियो सघे, छो त उहो हुन खे तंग पियो करे। न, हुन हीअं कुझु बि कोन कयो। हुन कनाल जी रूपरेखा पासे रखी, ॿार खे कच्छ में खणी हुन खां रोअण जी वजह पुछई। ॿार पीउ खे निकितल फीतो ॾेखारियईं। पीउ गाॾीअ जो फीतो लॻाए ॿार जूं अखियूं उघी हुन खे वरी रांदि करण लाइ हेठि रखी छॾियईं। उहो हिकु सुठो पीउ हुयो। असांजो परमेश्वर पिता दया भावी आहे। हुन ई इंसान जे दिलि में उहो पीउ जो प्यारु विधो आहे। जॾहिं तव्हांजी गाॾीअ जो फीतो निकिरी थो वञे त तव्हां लाइ उहो हिकिड़ी कॾहिं न सुलझण वारी समस्या आहे, पर उहो तव्हांजी पुकार ॿुधी तव्हांखे जवाबु ॾींदो। हिकिड़े माण्हूअ पंहिंजो पीउ गवाए छॾियो ऐं घणनि ई सालनि खां पोइ हुन परमेश्वर खे ॼाणियो ऐं हे ॼाणियो त हुन खे हिकु स्वर्गीय पिता आहे ऐं त उहो पंहिंजियूं बिनतियूं हुन वटि खणी पियो वञी सघे ऐं उहो हुन जो जवाबु ज़रूरु ॾींदो, उन ई तरीक़े सां जीअं हुन जो इंसानी पीउ ॾींदो हुयो।
ऐं घणा ई दफ़ा हुन जो जवाबु न हूंदो हुयो त असां अॼु ॾिठो प्रार्थना जा कुझु सवाल जेके असां पहिरियों कया हुया हिन जा खुला जवाब। असां परमेश्वर जो चरित्र ॾिठो आहे ऐं ॾिठो आहे त असां हुन वटि प्रार्थना जे द्वारा अची था सघूं। प्रार्थना ई उहो माध्यम आहे जंहिंजे द्वारा असां हुन सां ॻाल्हाए था सघूं। असां ॾिठो त उहो प्रार्थना जो जवाबु ॾियण वारो परमेश्वर आहे। असां हुन खे प्रार्थना था करे सघूं। असांजी प्रार्थना ॿुधण जो वादो हुन हमेशह कयो आहे अगरि असां जो कुझु बि हुन खां घुरूं पर ईश्वर जे नाले में घुरूं। बाइबल में लिखियलु आहे त असां अगरि हुन जे इच्छा जे मुताबिक़ ई प्रार्थना कंदा आहियूं त उहो हमेशह असांखे हुन जो जवाबु ॾींदो आहे। छा तव्हां हे अनुभव कयो आहे? अगरि न त अॼु उहो करे सघो था। तव्हां परमेश्वर वटि प्रार्थना करे सघो था। इहा काई वॾी ॻाल्हि कोन्हे, त बि इहा हिकु अहम ॻाल्हि आहे। तव्हां जिते आयो तिथे हुन खे पुकारे सघो था। उहो हर किथे आहे। तव्हां हाणे जिथे आहियो उते बि उहो तव्हांजी पुकार ॿुधी थो सघे। बाइबल में लिखियलु आहे त जेको बि प्रभुअ जो नालो पुकारे थो यानी प्रभु येशूअ जो नालो पुकारे थो हुन खे हो बचाए थो। छो न तव्हां पंहिंजी समस्या हुन वटि वठी अचो, छोकी उहो ई आहे जेको तव्हांजी समस्या सुलझाए सघे थो। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अलविदा।